आप अभी आए हैं खुली कचहरी है, तो कम से कम आप इतना तो ऐलान करते हैं कि रात के टाइम पे अगर चोरी चक्कर सख्त हाथ रखेंगे। दूसरी बात जो आपने अभी की सामान की निशानियाँ, इसके बावजूद हमारे मेरे ख्याल आप इंटर होने से जहाँ पर एंट्रेंस है 6 की, वहाँ पर आपकी खुली कचहरी करके हमारे मसाइल सुनने चाहिए। एसएसपी मटियारी न्यू सैदाबाद थाने ते खुलियल कचहरी अवाम पारां शिकायतुनि जा अंबार लगाए छॾिया। शहरनि जी जान माल जी हिफ़ाज़त पुलिस जी औलीन फर्ज़नि में शामिल आहे। अवाम खे समाज दुश्मन अनासरनि जी निशानदेही करणु घुरिजे। एसएसपी मटियारी इमरान रियाज़ जो ख़िताब। तफ़सील मूजिब न्यू सैदाबाद थाणे ते एसएसपी मटियारी इमरान रियाज़ खुलियल कचहरी मुनक़िद कई, जंहिंमें शहर ऐं आसपास जे सवें माण्हुनि शिरकत कई। उन मौक़े ते अवाम मेन रोड सिटी सैदाबाद ते मुख़्तलिफ़ मुसाफ़िर गाॾियुनि पारां कयल इंक्रोचमेंट, पुलिस नफ़री, नौजवाननि पारां नशे आवर मंशात जे वापराइण खां बचण ऐं गाॾियुनि जी ड्राइविंग दौरान एहतियाती तदाबीर इख़्तियार करण सबबि सिख्या ॾींदियूं। हिन चयो त अवाम जे जान माल जो तहफ़ुज़ पुलिस जी ज़िम्मेवारी आहे। अवाम खे घुर्जे त ॾोहनि जी निशानी कनि। पुलिस ऐं अवाम गॾिजी घणो कुझु करे सघे थो। संदसि ऑफिस में कंप्यूटराइज़ शिकायती मर्कज़ खोले वियो आहे, जिते अवाम शिकायतुनि जो फौरी इतलाउ कयो वेंदो। मोटरसाइकिलुनि जी वन व्हीलिंग, गाॾियुनि जा स्टॉक मुक़ररु न हुअण समेत मंशात नंढनि दुकाननि ते विकिरो थियण, पुलिस चेकिंग न हुजण करे ॿाहिरियां माण्हू शहर में दाख़िल थी वारदातूं करण, ओबाश नौजवान तरफ़ां स्कूली नियाणियुनि खे तंग करण समेत अणगणिया मसइला पेश कया, जंहिं ते एसएसपी मटियारी हुकुम जारी कंदे पुलिस खे आर्डर जारी कया। वन व्हीलिंग कंदड़नि ख़िलाफ़ फौरी क्रैक डाउन करे मुलविस नौजवाननि खे कानून जी गिरफ़्त में आणण, मिसमैनेजमेंट पुलिस खे सही तरीक़े इस्तेमाल करण, शहरनि सां मीटिंग करे ट्रैफिक जे मसइलनि खे हल करण, पब्लिक जे जायुनि खे ग़लति इस्तेमाल कंदड़नि ख़िलाफ़ हिकदमि एक्शन खणी 24 कलाकनि में रिपोर्ट ॾियण जा हुकुम जारी कया। अब्दुल वाहिद उमरानी, सोच टीवी, न्यू सैदाबाद।